बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां यूनियन काउंसिल नमोरे जा कुझु ॻोठाणा रहवासी मौजूदु आहिनि, जेके नौजवान यूनियन काउंसिल में पंहिंजे वॉलेंटरी तौर ते कमु कंदा आहिनि, जेके बिना पघार जे कमु कंदा आहिनि ऐं आवाम जी ॾींहुं राति ख़िदमत में मशगूल हूंदा आहिनि। ऐं ॻोठाणा हुजनि, नमूरे जा हुजनि या आसपास जा ॻोठाणा हुजनि या कहिड़े बि ॻोठ जा हुजनि, हीअ दोस्त जेका आया ॾींहुं राति उन्हनि जी जेको आहे ख़िदमत में मशगूल हूंदा आहिनि। अॼु साईं दोस्तनि सां असां मुकमल तौर ते असां ॻाल्हाईंदासीं, पुछंदासीं त जेको यूनियन काउंसिल जो चेयरमैन आहे हाजी इसाक महर साहिबु, उहो कहिड़े नमूने कमु करे पियो, कहिड़े नमूने आवाम जी ख़िदमत कई आहे, केतिरी कई आहे जॾहिं खां यूनियन काउंसिल जो चेयरमैन चूंडिया आहिनि, ऐं गॾोगॾु कहिड़ी जेको आवाम खे केतिरो रिलीफ ॾिनो आहे। गुलशेर अहमद महर साहिबु, तव्हां इहो ॿुधाइजो त हाई साहब जी कारकर्दगी कीअं आहे ऐं आवाम खे केतिरो उन रिलीफ ॾिनो आहे, चाहे उहो राशन जो प्रोग्राम हुजे या डेवलपमेंट स्कीमा हुजनि। तव्हां थोरो नाज़रीन खे आगाह कजो त जीअं उहे ब्रीफ थी सघनि। महिरबानी साईं। सभ खां पहिरियों त यूसी चेयरमैन हाजी मोहम्मद इसाक महर साहिबु पंहिंजी यूसीअ में उनजे यूसीअ में जेके 24 ॻोठ अचनि था, उहो बग़ैर फ़र्क़ जे उन्हनि ताईं राशन उन पुॼायो आहे। ग़रीबनि सां हर वक़्तु हर ॾुखे जेको बि मसइलो हूंदो आहे उन सां गॾु हूंदो आहे। हाणे बि जेके बि राशन जा कटा आया, जेको बि मसइलो हुयो यूसीअ जे तमामु सभिनी ॻोठनि खे, जेके बि उन जा मौजूदु माण्हू हुया उनखे घुराए उनजे माना घरनि ताईं उहो राशन पुॼायो वियो। उनखां अलावा उहो पंहिंजे घर में जेतिरो बि थी सघंदो आहे राशन, जीअं ईद जा कपिड़ा थिया या जीअं ॻोठ में जेको बि माना कमकार आहे, जीअं तरक़ियाती कमु थियो, सोलर लाइटियूं थियूं, मुख़्तलिफ़ ॻोठनि में उन लाइटियूं बि हणाए ॾिनियूं। बहरहाल जेतिरी बि तारीफ़ कजे त घटि आहे। हाई साहब तमामु हिकिड़ो बहितरीनु कमु करे रहियो आहे। उन में जेको तमामु यूसी जेके बि ॻोठ आहिनि, जेके बि माण्हू आहिनि, हाई साहब में मुतमिन आहिनि ऐं ग़रीब आवाम जेको बि आहे हाई साहब लाइ हर वक़्तु दुआयूं कंदो आहे। अलाह साईं उनखे अञा बि वधाईंदो। हुन जा तमामु बहितरीनु कम आहिनि, जेके राशन थियो या मिसाल तौरु जेको बि हूंदो उहो मां कोशिशि कंदो आहे त जीअं पंहिंजे मेरिट जे हिसाब ते जीअं ग़रीबनि ताईं पुॼे ऐं उन्हनि सां असां हर वक़्तु गॾु आहियूं। अच्छा गुलशेर साहिबु, इहो माण्हुनि जो बि इहो ओपिनियन आहे, इहो बि चवणु आहे त हाई साहब सिर्फ़ु महर बिरादरी जो कमु करे पियो, मतिलबु आहे ॿियनि ज़ातियुनि जो आहे जेके ग़रीब तबिको आहे, मज़ूर तबिको आहे, उन्हनि खे उन नज़रअंदाज़ कयो आहे। बाक़ी इहा ॻाल्हि सही आहे? हुन सां इहो बिल्कुलु ग़लति आहे। छा आहे, ॾिसो न, जेका हाणे DC ऑफिस जे तरफ़ां जेका हिकिड़ी कमेटी ठाही वई, उन में जेको रियान ख़ान शहर आहे, हालांकि हाई साहब पंहिंजे कंहिं माण्हू जो पंहिंजी क़ौम जो बि नालो ॾेई सघे पियो, उन कमेटीअ में उन ॿी ज़ात जे माण्हू खे बि मौजूदु माण्हू उनखे उन शामिलु कयो। हाणे इन में जागीराणी थिया, जीअं अदलू जागीराणी आहे, ड्रिब टांवरी आहे, हिकु तुंहिंजो ज़कात जो चेयरमैन हुयो उहो बि कमेटी में हुयो। हाणे हाई साहब टांवरनि खे, जागीराणनि खे, शहरनि खे, तक़रीबन ॿियनि ज़ातियुनि खे पंहिंजनि खां वधीक तव्हां सुवालु कयो, मां तव्हांखे उहो ई ॿुधायां पियो। अहिड़ी ॻाल्हि काई बि कान्हे का। जॾहिं ॾिसो न कमेटीअ में हिकिड़ी ॿी ज़ात जो माण्हू अचे थो त हिते काई बि माना ज़ात पात न आहे। उहो त यूसीअ में बग़ैर फ़र्क़ जे कमु कंदो आहे। जीअं मां तव्हांखे ॿुधायो त जीअं हाणे ॾिस जागीराणी जा ॻोठ आहिनि, जीअं लबाणा ने, ऐं उनखां पोइ इहे शर बिरादरी आहे, उन्हनि ताईं बि राशन पुॼायो वियो। इहा बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे त ॿी ज़ात जे माण्हुनि खे नज़रअंदाज़ कयो थो वञे, अहिड़ी ॻाल्हि काई बि कोन्हे। अच्छा गुलशेर साहिबु, हे त थियो राशन जे हवाले सां। इन खां अॻु में लॉकडाउन खां अॻु में जेको आहे हाई साहब इलाइक़े में केतिरा तरक़ियाती कम कराइनि, या सोलर प्लेटूं विरायूं आहिनि, या मशीनियूं विरायूं आहिनि, या जेको आहे माना जेके बिल लाइटियूं आहिनि, या ॿियो जेको इमदाद आहे या डेवलपमेंट स्कीम आहे, उन जे बारे में थोरो नाज़रीन खे ॿुधाइजो, जीअं तफ़सीली जेको आहे ब्रीफिंग थी सघे। छा आहे त हिते लॉकडाउन खां अॻु में हाई साहब जेके सोलर लाइटियूं हणायूं जागीराणी जे ॻोठ में, ड्रिब टांवरी, होथी, निमोरो, जीअं गणगाई महर आहिनि, उते बि हाई साहब लाइटियूं हणायूं। ऐं इन्हनि खां अलावा पंहिंजे घरों ख़र्चु करे बि उन्हनि माण्हुनि सां उहो तावन कंदो आहे। हाणे लॉकडाउन त थियो, हाणे इन खां पहिरियों बि जीअं असांजो ॻोठ हुयो उन में मसइलो हुयो, इलाही माना ड्रेन सिस्टम न हुयो, पंहिंजे दुकाननि उन्हनि में पाणी पइजी वञे पियो। उनखां पोइ हाई साहब जेको आहे इहो रोड बोड उते ठाराया, घिटियुनि में उन्हनि में तमामु हाणे ज़बरदस्त कमु थी आहे, त इन जे करे सफ़ाई वफ़ाई रही थी ॻोठ में। साईं तव्हांजो नालो छा आहे? गुलाम अली नालो आहे। अच्छा, किथे रहंदा आहियो? निमोरे में। अच्छा, तव्हां इहो ॿुधाइजो असांखे त यूनियन काउंसिल जो चेयरमैन आहे जेको हाजी इसाक महर साहिब जन, असांजो पब्लिक ओपिनियन बि इहो ई आहे त बहितर नमूने कमु कनि पिया, ऐं अवाम में जेको उनजी कारकर्दगी आहे कहिड़े नमूने बहितर रही आहे ऐं छा आहे, ऐं माज़ीअ में उन केतिरो कमु कयो आहे। हिन वक़्तु जेको सिंध में कोरोना वायरस जो इशू हली रहियो आहे, हाई साहब जी कहिड़ी कारकर्दगी रही आहे?
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाजी साहब जी तमामु घणी सुठी हली रही आहे। जीअं कोरोना वायरस शुरू थी वई त शुरू थियण खां पहिरियों ई त कोई ॿियो ई माण्हू किथे पहुची न पियो सघे। हाजी साहब शुरूआति में पहिरियों त अची वियो जे कोरोना जे हिसाब सां पहिरियों ॻोठ में अची वियो, पहिरियों साबुण अची विराया हुन पूरे ॻोठ में, न पर यूसीअ जे माण्हू खे घुराए हुन ॾिना साबुण। पंहिंजे तरफ़ों बि ॾिनई, कुझु यूसीअ तरफ़ों बि मिलिया, पर हाजी साहब पूरो माण्हू खे ॾिनो, न कंहिंखे को नज़रअंदाज़ कयईं, न कंहिं ॿिए खे ई ॾिनई माण्हुनि खे त तव्हां हिनखे न ॾियो, हर माण्हूअ खे ॾियो वञी तव्हां इहा शइ कयो। उन खां पोइ हाजी साहब ईंदो रहियो पुछा कंहिं राशन जे लाइ, राशन बि हाजी साहब पूरे यूसीअ खे ई ॾिनो, यूसीअ तरफ़ों बि आयो। उन खां पोइ ॻोठ में बि जेको बि हुयो राशन सभिनी माण्हुनि खे हाजी साहब ॾिनो। जेके ॿिया कम कारियूं हुया ॻोठ जा उहे अॻु में चई त पोइ हिते अॻु में यूसीअ में माण्हुनि खे इहा शइ ॾियणी आहे, जेके हिन महिल कोरोना में जेके मुतासिर थिया आहिनि सभिनी माण्हुनि खे हाजी साहब ॾिनो। सुठो हाजी साहब पूरे यूसीअ में कमु करे रहियो आहे। तव्हां ॾिसंदा हूंदो, तव्हां बि ॾिसो था कंहिं ॿी मीडिया ते हर जॻह ते हाजी साहब जी ॻाल्हि आहे जेका सुठी थी हले। हिन महिल हाजी साहब जी कारकर्दगी हिन में असांजो पूरो ॻोठ ऐं पूरी यूसी मुतमिन आहे हाजी अच्छा, साहब। इहो तव्हां ॿुधाइजो त पीपल्स पार्टी वारा ऐं JUI वारनि जो इहो मुख़्तलिफ़ बयानात बि आया हुया ऐं ॿियो शर बिरादरी जा बि कमेंट्स आया हुया त हाजी साहब सिर्फ़ु पंहिंजे ई मतिलबु हुनखे बिरादरी खे नवाज़े पियो ऐं सिर्फ़ु जेको बि कमु कयो आहे पंहिंजे इलाइक़े में कयो आहे, माना ॿियनि ॻोठनि खे हुन नज़रअंदाज़ कयो आहे। न, इहा ग़लति ॻाल्हि आहे। हाजी साहब ईअं कॾहिं बि न कयो आहे। हाजी मोहम्मद साहब जेको बि कमु कंदो आहे त अॻ में ॿियनि खे ॾेई पंहिंजनि खे पोइ ॾींदो आहे। जीअं तव्हां ॾिसो पहिरियों सोलर लाइटियूं आयूं त तव्हां कंहिंखां पुछा कंदो, किथे वेंदव ॿिए हंधि बि त उते इहा ई तव्हांखे मिलंदी। हाजी साहब पहिरियों ॿियनि माण्हुनि खे ॻोठनि में ॾिनो, ॿियनि यूसियुनि में ॾेई आख़िर में पंहिंजे ॻोठ में आयो त मतां कोई इहा चए त नज़रअंदाज़ करे थो। हुन नज़रअंदाज़ कंहिंखे बि न कयो आहे। इहो कुझु दोस्त जेके बि चवंदा ग़लति चवंदा, इहा ॻाल्हि काई बि कोन्हे का। पहिरियों ॿियनि ॻोठनि खे ॾेई पोइ पंहिंजे ॻोठ खे हाजी साहब ईंदो आहे। ॿियनि खे बि ॾिनो अथई, पंहिंजनि खे बि ॾिनो अथई, पर हाणे न मञण वारनि खे माण्हू छा थो करे सघे। इहो ग़लति चवंदा हाजी साहब। हाजी साहब जेतिरो कमु कयो आहे असां त चवंदा शायदि घटि कयो, माना माण्हू जे हिसाब जेको आहे त इहो हाजी साहब ग़लति कमु माना हिकिड़ो बि न कयो आहे, जंहिंजे लाइ जेको माण्हुनि इशू कयो आहे। कुझु मुखालिफ़ माण्हू आहिनि, मञींदा आहिनि माण्हू जेके पंहिंजा हूंदा आहिनि, भाई मुखालिफ़ हूंदो त उन्हनि खे केतिरी बि शइ ॾे, मुखालिफ़ त काई शइ मञींदो ई कोन। उहे हाजी साहब इहा ॻाल्हि कई आहे। अच्छा, हे हाजी साहब कोरोना वायरस खां अॻु में कोई डेवलपमेंट के कम, को नालियूं, को ब्लॉक या इहे शयूं कोई यूसीअ में ॾिनियूं आहिनि? पहिरियों त हाजी साहब इहे शयूं ॾिनियूं आहिनि। तव्हां ॾिसो असांजे पहिरियों ॻोठ में अचो बि ब्लॉक ॾिनो अथई, नालियूं बि लॻियल आहिनि हाजी साहब ॾिनियूं में। पहिरियों त असां ॾे हाजी साहब इहो कमु करायो, ख़ैर जो कमु बि हुयो, सुठो कमु बि हुयो। कोई यूसीअ जी तरफ़ों आहे पंहिंजो, पर अॻ में असांजो पीर ॾिसो जो असांजो मुक़ाम हुयो पूरो मुकमल हेठि लॻो पियो। जॾहिं हुन में पाणी पियो बीहे अची या हुन में को मैयत खणी पिया वञूं, वॾो माना हुन अणावत थिए पई, क्रेन घुराए पूरे मुक़ाम खे हाजी साहब अॼु बि तव्हां ॾिसो बंदि ॼाराए छॾियो। उन खां पोइ केतिरी हुन मिटी लाराई हाजी साहब, उहो तव्हां जे ॾिसो बि साम्हूं ॾिसो 5 माण्हू जा थी वेंदा असां वटि, उहा बि हाजी साहब मुक़ाम जी पूरो माना कयो। हुन में जेको कचिरो ड्रब हुयो उहो बि हाजी साहब ख़तमु करायो। मुक़ाम जी पहिरियों संभाल लधाई, ईअं कंहिं चेयरमैन कोन लधी आहे। इहो हाजी साहब जो तव्हां अचो, तव्हां लाइटियूं बि ॾिनई ॻोठ में, सोलर प्लेटां बि ॾिनई, वॉशिंग मशीन बि ॾिनई। उन खां पोइ जेका मशीन लटनि सिबण वारी सिलाई वारी आहे लेडीज़ खे, त वञी पंहिंजी रोज़ी करनि, उन्हनि खे बि ॾिनई। जेको बि हाजी साहब कमु कयो, ब्लॉक ॾिनई, नालियूं ॾिनई, हर शइ हाजी साहब ॾिनी आहे। हिन महिल पूरो उन मां यूसी मुतमिन आहे। बाक़ी कुझु यूसी मुखालिफ़ माण्हू बि आहिनि त उहे मुखालिफ़त न मञींदा, त उन्हनि खे त माण्हू कुझु छा थो करे सघे। मञणु हुननि खे बि खपे त हाजी साहब ॾिनो आहे, असां इहा शइ मञींदासीं हाजी साहब। अच्छा, यूनियन काउंसिल जे चेयरमैन जे हवाले सां यूसीअ में तमामु घणो सरमाएदार तबिको बि रहे थो ऐं वॾेरा बि रहनि था ऐं चङा मुड़ुस बि रहनि था ऐं सरंदिया वारा आहिनि, उन्हनि जो अवाम खे रिलीफ ॾियण में कहिड़ो किरदारु आहे? ॿियनि जो असां हिन महिल कोन ॾिठो आहे त को ॿिया बि सरदीअ वारा आहिनि, उनखे बि ॾियणु खपे। हिन वक़्त में कंहिंजी मज़लूम जी मदद करण बि सुठी ॻाल्हि आहे। कंहिं हिन महिल त अहिड़ी का ज़ाहिरी तौर सां मदद कोन ॾिठी आहे त कंहिं कई, जेतिरी हाजी साहब कई आहे, चेयरमैन साहब कई आहे, उहा ॾिए थो। इहा असां ॿिए जी न ॾिठी आहे, पर कंहिं बि हिसाब सां किथे असां ॾिसूं का ॿुधूं, बाक़ी हाणे को खोली कंहिं शइ जी असां मदद हुननि जी न ॾिठी आहे। वरी कुझु माण्हू न ॾियण वारा पोइ इहा बि शइ चवंदा त फोटू न कढायो ॾेई, हीअ शइ न कयो, जो फोटू कढाई माण्हू खे ख़बर पए थी। हाणे हुननि खे 5 माण्हुनि खे या 2 माण्हुनि पंहिंजनि खे ॾिनो बाबा हीअ शइ तव्हां वठो, बाक़ी जीअं पूरी यूसी थी या पूरे ॻोठ खे ई ॾियो, इहा शइ हिन महिल ताईं असां कोन ॾिठी आहे। ॿिया बि सरमाएदार खोड़नि त ॾियो अची, ॾियनि कोन था, बसि सिर्फ़ु तनक़ीद ते हुननि जो ज़ोर आहे जेको त बाबा हाजी साहब नथो ॾिए, हाजी साहब न। भाई इन खां वधीक ॿियो चेयरमैन छा ॾींदो आहे? असां बि ॾिसूं था एतिरो कंहिं बि कोन ॾिनो आहे, भले चेयरमैन हुजे या को हुजे, त जेतिरो हाजी मोहम्मद साहब कमु करे थो हिन महिल, बिल्कुलु असां हुन मां पूरो ॻोठ पूरी यूसी मुतमिन आहियूं जेतिरो हाजी साहब कमु कयो आहे। इहो